ही कहानी आहे हिकु बादशाह जी जंहिंखे फ़क़ति हिकु धीउ हुई। उहा एतिरी त सुहिणी हुई जो कुदरती तौरु केतिरा ई माण्हू हुनखे पसंदि कंदा हुआ ऐं हुन सां शादी करण जी ख़्वाहिश रखंदा हुआ। पर उहा बानी जेका हिन शहज़ादीअ खे संभालींदी हुई उहा कंहिंखे बि हिन जे वेझो अचण न ॾींदी हुई। हिकु ॾींहुं बानीअ जे ज़हन में ख़्यालु आयो ऐं बादशाह खे चयईं त सरकार केतिरा ई माण्हू शहज़ादीअ सां शादी करण जा ख़्वाहिशमंद आहिनि, पर इहो अंदाज़ो लॻाइणु ॾाढो ॾुखियो आहे त शहज़ादीअ खे कंहिंजे हवाले कजे। इन मुंझारे खां बचण लाइ मूं वटि हिकु तरकीब आहे, तव्हांजो हुकुम हुजे त पेश कयां। बादशाह तरकीब पेश करण जो चयो। हुन चयो त शहज़ादी लाइ हिकु ख़ूबसूरत ज़मीन जे अंदरि महल ठहिराए वञे जंहिंमें बाग़ ॾांहुं वेंदड़ ॾाकणियूं हुजनि ऐं जिते ॾाकणियूं ख़तमु थियनि उते हिकु लोहो दरवाज़ो हुजे ऐं उहो महलात में दाख़िल थियण जो वाहिद दरवाज़ो हुजे। जेके शहज़ादीअ सां शादी करण ईंदा उन्हनि खे शहज़ादी खे ॻोल्हणो पवंदो ऐं उन लाइ 3 ॾींहंनि जो वक़्तु ॾिनो वेंदो। जेको शहज़ादीअ खे न ॻोल्हे सघंदो उनखे फाहीअ ते चाढ़ियो वेंदो। बादशाह खे इहा ॻाल्हि ॾाढी पसंदि आई ऐं महल तयारु करण जो हुकुम ॾिनई। इहो कमु ॾींहं राति हलंदो रहियो। कुझु ॾींहंनि में नेठि सभु कुझु तयारु थी वियो। शहज़ादी खे उन महल में मोकिलियो वियो ऐं हर रोज़ केतिरा ई नौजवान ईंदा हुआ। हर कंहिंखे 3 ॾींहं जी मोहलत ॾिनी वेंदी हुई। जॾहिं 3 ॾींहं गुज़री वेंदा हुआ ऐं हू शहज़ादी खे ॻोल्हे न सघंदा हुआ त उन्हनि खे फाहीअ ते चाढ़ियो वेंदो हो। इहा ख़बर हिकु पाड़ेसरी मुल्क जे बादशाह ताईं पहुती। उन बादशाह खे 3 पुट हुआ। हिकु ॾींहुं वॾे पुट बादशाह खे चयो, मूं हिकु नओं अज़म कयो आहे त उन शहज़ादीअ खे मां ॻोल्हे वठंदसि ऐं उन सां शादी कंदसि। बादशाह ॾाढो सम्झायो पर हुन हिकु न मञी। बादशाह जेतिरो हुनखे सम्झाईंदो हो शहज़ादो ओतिरो ई ज़िद करे बीहंदो हो। नेठि बादशाह हार मञी पंहिंजे पुट खे इजाज़त ॾिनी ऐं पंहिंजो सामान खणी सफ़र ॾांहुं रवानो थियो ऐं अची शहज़ादी जे पीउ खे शहज़ादी सां शादी करण लाइ चयो। जंहिं ते बादशाह वराणियो त तूं अञा ॿार आहीं, सो हिन ज़िद तां लही वञ। दुनिया में ॿियूं बि केतिरियूं शहज़ादियूं आहिनि जेके तोखे मिली सघनि थियूं। मूं पंहिंजी धीउ खे लिकाए छॾियो आहे। जेकॾहिं तूं उन मसइले में फासणु चाहीं थो त 3 ॾींहंनि में उनखे ॻोल्हे लह ऐं जेकॾहिं तूं उनखे न ॻोल्हे सघंदे त तुंहिंजो सिर धड़ खां धार कयो वेंदो ऐं इहो असांजो शर्त आहे। उन ते शहज़ादे चयो त जेको ॼाओ आहे सो हिकु ॾींहुं उनखे मरणो बि आहे। जेकॾहिं मुंहिंजी तक़दीर में इहो ई लिखियो आहे त ईअं ई थींदो पोइ ख़ौफ़ छाजो। ऐं मां फ़ैसिलो कयो आहे त हिन इरादे खां पोइ ते न हटंदसि। इहो ॿुधी बादशाह शहज़ादे खे ॻोल्हण जी इजाज़त ॾिनी ऐं हू महलात में शहज़ादी खे ॻोल्हण लॻो, पर शहज़ादी किथे नज़र न आई। ॾींहं राति कोशिशुनि सां नेठि अची 3 ॾींहं पूरा थिया। वक़्तु बि पंहिंजी पुॼानी ते पहुतो पर शहज़ादी न मिली, तो हिन खे फाही चाढ़ियो वियो। जॾहिं कुझु वक़्तु गुज़रियो ऐं शहज़ादो वापसि न आयो त नंढे शहज़ादे बादशाह खे चयो त हाणे मां पंहिंजे भाउ खे ॻोल्हण वेंदुसि। जंहिं ते बादशाह चयो, पुट लॻे थो त तुंहिंजो भाउ शहज़ादीअ खे ॻोल्हण में नाकाम थी वियो आहे ऐं हू हिन दुनिया में नाहे रहियो। अगरि हू कामयाब थी वञे हा त न्यापो ज़रूरु करे हा। उन ते नंढे भाउ चयो, जेकॾहिं ईअं आहे त आऊं बि वञां थो साॻी कम ते जंहिं कम लाइ मुंहिंजो भाउ हलियो वियो हो। बादशाह शहज़ादे खे घणो सम्झायो पर हू न मञियो। आख़िर जॾहिं बादशाह ॾिठो त हू हरगिज़ न मञींदो तॾहिं खेसि अहिड़ी तरह रवानो कयईं। नंढे शहज़ादे 3 ॾींहंनि ताईं अहिड़ी तरह ॻोल्हा कंदो रहियो। आख़िर नाकामीअ सबबि खेसि बि हयाती तां हथु खणणो। जॾहिं नंढो शहज़ादो केतिरनि ॾींहंनि ताईं वापसि न आयो त टियों शहज़ादो बि बादशाह खां मोकल वठी उन जाइ ते पहुतो। ही कुझु चालाक हुओ, सो हिकु शहर में आयो जिते हुन हिकु सोनार सां ॻाल्हायो। शहज़ादे खेसि सोन सां भरियल 2 बोरियूं ॾिनियूं ऐं चयईं त जल्दी इन मां सोन जी बकरी ठाहे ॾे। हीअ बकरी एॾी वॾी हुअणु घुर्जे जो मां अंदरि लिकी सघां। बाक़ी जेके सिका बचनि से तूं पाण वटि रख। सोनारो हिन ॻाल्हि ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं जल्दी जल्दी कमु करणु लॻो। ॿिए ॾींहं जी सुबुह ताईं सोन वारी बकरी तयारु कयईं। शहज़ादे संदसि कमकार ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि चयो, हाणे हिकिड़ो कमु कर, हीअ बकरी शहज़ादी जे पीउ खे ॾेई अच। ऐं पाण हुन सोनी बकरीअ में दाख़िल थी लिकी वेही रहियो। तो सोनारे ईअं ई कयो ऐं सोनी बकरी खणी अची बादशाह जे दरबार में पहुतो ऐं तोहफ़े तौरु सोनी बकरी बादशाह जे हवाले कई। तो बादशाह इहा सोनी बकरी शहज़ादी जे कमरे में रखण लाइ चयो।
शहज़ादी जो सोनी बकरी ॾिठी त ॾाढी ख़ुशि थी ऐं बकरी जी ख़ूबसूरती खे घुरण लॻी। होॾां बकरी जे अंदर मां शहज़ादी जे सुहिणे चेहरे खे ॾिठो त अचरज में पइजी वियो ऐं बकरीअ में ई रहण जो इरादो कयईं। जॾहिं जो शहज़ादे खे बुख सताईंदी हुई त बकरीअ मां निकिरी लिकी शहज़ादीअ लाइ आयल मानी खाई वेंदो हो। शहज़ादी पंहिंजे लाइ आयल मानी खुटल ॾिसी कावड़जी वेंदी हुई त संदसि जी मानी केरु खाई थो वञे। तो हिकु ॾींहुं उन चोर खे ॻोल्हण लाइ लाइट बंदि करे लिकी वेही रही। छाजो ॾिसे त सोनी बकरीअ मां शहज़ादो निकिरी अची मानी चोराइण लॻो आहे। शहज़ादी ओचितो लाइट ॿारे शहज़ादे खे चोरी मानी खणंदे ॾिसी वरितो। शहज़ादी पुछियो केरु आहीं? तंहिं ते मजबूरन शहज़ादे सॼी हक़ीक़त खोले ॿुधाई ऐं चयो ऐं तोखे हासिल करण लाइ हीअ तरकीब इस्तेमालु कई। तो शहज़ादी बि बानियुनि जी पाबंदीअ मां बेज़ार थी चुकी हुई ऐं पोइ सॼो ॾींहुं शहज़ादो बकरी जे अंदरि रहंदो ऐं राति जो सभिनी जे हलियो वञण खां पोइ शहज़ादी सां कचहरी कंदो हो। हिकु ॾींहुं शहज़ादीअ शहज़ादे खे चयो त मां हाणे तंग थी वई आहियां, का अहिड़ी तरकीब ॻोल्हणु घुर्जे जंहिंसां असां लिकी लिकी मिलण मां जान छॾाए सघूं। तो शहज़ादे चयो त तव्हां बादशाह सलामत ताईं इहो पैगाम पहुचायो त बकरीअ जी हिकु टंग भॼी पई आहे। जंहिंखां पोइ बादशाह सलामत हुन जी टंग ठहिराइण लाइ सोनारे वटि मोकिलींदो। पोइ आऊं पाण ई निकिरी अची बादशाह खां तुंहिंजी बाहि घुरंदसि। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी ऐं बादशाह ॾांहुं बकरीअ जी टंग भॼण जो पैगाम मोकिलियो। तो बादशाह बकरी खणाए सोनारे ॾांहुं मोकिले ॾिनी। सोनारे जो बकरी ॾिठी त हिकदमि सम्झी वियो ऐं बकरी घर खणाए वियो जिते शहज़ादे खे बकरीअ मां ॿाहिरि कढियईं। तो शहज़ादे सुहिणा वेस वॻा करे अची बादशाह वटि पहुतो ऐं शहज़ादीअ सां शादी करण जी ख़्वाहिश ज़ाहिर कयईं। जंहिं ते बादशाह खेसि इन ॻाल्हि तां लही वञण जो चयो, पर शहज़ादे खेसि जी हिक बि न मञी। जंहिं ते बादशाह सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त हिन खे महल ॾांहुं छॾे अचनि जिते शहज़ादी लिकियलु आहे। तो शहज़ादो हेॾां होॾां डोरू हणण लॻो ऐं शहज़ादी खे ॻोल्हण लॻो, पर शहज़ादी किथे बि नज़र न आई। शहज़ादी खे ॻोल्हा कंदे पंहिंजा ॿ विञाए छॾिया ऐं बादशाह वटि पहुतो ऐं खेसि खे वधीक ॾींहं ॾियण जो चयईं। जंहिं ते बादशाह वधीक ॾींहं ॾियण खां इनकार करे छॾियो ऐं चयो त तो वटि बाक़ी हिकु ॾींहुं आहे। जेकॾहिं शहज़ादीअ खे ॻोल्हे वञे त शहज़ादी तुंहिंजी न त पंहिंजे साह तां हथु खण। इहो ॿुधी शहज़ादो ॾाढो परेशान थियो ऐं ॿीहर शहज़ादी जे ॻोल्हण लाइ निकिरी पियो ऐं अची महल अंदरि तलाउ ते बीठो ऐं उन खे गौर सां ॾिसण लॻो। जंहिंमें खेसि हिकु दरवाज़ो नज़र आयो। जंहिं ते हिन शक भायो त शहज़ादी इन में ई आहे। तो तलाउ खे ख़ाली करण लाइ चयो। कुझु देरि में तलाउ ख़ाली कयो वियो ऐं दरवाज़ो वधीक ज़ाहिर थी पियो। जंहिं ते मकार बानी परेशान थी वई। शहज़ादे उन दरवाज़े खे खोलण लाइ चयो। उन दरवाज़े जी चाबी उन मकार बानीअ वटि हुई। तो शहज़ादे खे ॿाहिरि बीहण जो चई पाण झटि में अंदरि हली वई ऐं शहज़ादी खे बानीअ जा वेस पहिराए बानीअ जे विच में बीहारे छॾियईं। जां जो शहज़ादी जो चहिरो ॾिसी छॾियो हो। तो शहज़ादी खे ॻोल्हण हुन लाइ को मसइलो न हो, पर मकार बानी शहज़ादीअ जो वेस अहिड़ो त करियो जो शहज़ादो न सुञाणे सघियो। तां बानी जी बाहुनि खे ॾिसण लॻो जिन ते निशान लॻल हुआ ऐं नेठि शहज़ादीअ जी बाह ते निशान न हो। तो अची शहज़ादी खे ॻोल्हे लधाई। जंहिं ते शहज़ादी बि ॾाढी ख़ुशि थी। बादशाह शहज़ादी खे ॻोल्हे लहण ते पंहिंजे वाइदे मुताबिक़ शहज़ादीअ जी शादी टिएं शहज़ादे सां कराए छॾी ऐं मकार बानीअ खे संदसि मकारी जी सज़ा लाइ हाई घाट मोकिले छॾियईं। पोइ शहज़ादो ऐं शहज़ादी पंहिंजे महलात में ख़ुशि गुज़ारण लॻा।